बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। निज़ाम अकेडमी में तव्हांखे भली कार चवां थो। मां हानूर मौसूम। अॼु जो पंहिंजो टॉपिक एसे आहे, एसे राइट, जेको सिंध पुलिस कांस्टेबल जे लाइ इंटरव्यू जी टेस्ट दौरान जेको एसे लिखाए वञनि था, तरीक़ेकार अॼु तव्हांखे ॿुधाईंदासीं। अॼु जो पंहिंजो टॉपिक जेको एसे जो आहे उहो क़ाइदे आज़म मोहम्मद अली जिन्ना आहे। त क़ाइदे आज़म मोहम्मद अली जे लाइ अगरि तव्हांखे एसे चयो वञे त तव्हां कहिड़े तरीक़े जो एसे उनखे लिखी ॾेखारींदव। अगरि इंग्लिश में चयल आहे त इंग्लिश में हिन तरीक़े जो लिखी ॾेखारींदव। अगरि सिंधी में चयल आहे त तव्हां सिंधी में बि हिन तरीक़े जो एसे लिखी ॾेखारींदव। मां ॿई एसे लिखी ॾेखारिया आहिनि, जीअं रोज़ु लिखी ॾेखारींदो आहियां। त अॼु पाण उनखे बि 1 बाय 1 पढ़ंदासीं। लेक्चर स्टार्ट थियण खां पहिरीं जिन महिल चैनल सब्सक्राइब न आहे सब्सक्राइब कनि, जीअं उन्हनि खे अहिड़ा ॿिया बि वीडियो मिली सघनि। बिना देर जे अचूं था पाण पंहिंजे टॉपिक जे तरफ़। क़ाइदे आज़म मोहम्मद अली जिन्ना ते एसे। क़ाइदे आज़म मोहम्मद अली जिन्ना वॉज द फाउंडर ऑफ आवर कंट्री। क़ाइदे आज़म मोहम्मद अली जिन्ना असांजे कंट्रीअ जो, असांजे मुल्क पाकिस्तान जो बानी आहे। क़ाइदे आज़म मोहम्मद अली जिन्ना वॉज बॉर्न एट कराची ऑन 25 डिसम्बर 1876। क़ाइदे आज़म मोहम्मद अली जिन्ना जेको आहे उहो कराची में ॼाओ 25 डिसम्बर 1876 में। क़ाइदे आज़म मोहम्मद अली जिन्ना गॉट अर्ली एजुकेशन इन सिंध मदरसा कराची। क़ाइदे आज़म मोहम्मद अली जिन्ना शुरूआत वारी जेकी तइलीम हुई उहा कराची में वरिती। उन खां बाद में क़ाइदे आज़म मोहम्मद अली जिन्ना went to England for higher education. On his return he started his and then in Bombay. हिन शुरूआत हिन जेकी ही इंग्लैंड वियो वधीक पढ़ाई जे लाइ, ऐं हायर एजुकेशन मतिलबु हायर कमीशन जेकी हायर एजुकेशन वारी एजुकेशन तमामु वधीक एजुकेशन जे लाइ, ऐं पोइ मुंबई में जॾहिं आयो उन खां बाद में वरी मुंबई में वियो, जेको मतिलबु शुरूआति कई मुंबई में। चए थो हायर हिज प्रैक्टिस एज अ लॉयर फर्स्ट इन कराची एंड देन इन मुंबई ही। ऐं उन खां बाद में पहिरियों जॾहिं शुरूआती जेकी मतिलबु वकालत जी जेकी शुरूआति कई उहा कराची खां मुंबई कई। ऐं ही लव्ड हिज कंट्री एंड हिज कंट्रीज़ पीपुल डियरली। हीअ पंहिंजे मुल्क सां ऐं पंहिंजे मुल्क जे माण्हुनि सां मुहबत कंदो हो। ही वर्कड डे एंड नाइट फॉर द बेटरमेंट ऑफ पाकिस्तान। ही पाकिस्तान खे बहितरीन बणाइण जे लाइ राति ॾींहुं महिनत कंदो हो। ही succeeded in home and his struggle and got Pakistan separate home and for the Muslim of India in 1947। हिन स्ट्रगल कयो पाकिस्तान जी मतिलबु हिंदुस्तान जेको हुयो उन्हनि खां, उन में जेकी मुस्लमाननि जेकी लीग हुई उन्हनि जे लाइ हिन जदोजहद कई। ऐं उन्हनि खे 1947 में मतिलबु अलॻि हिकिड़ो मतिलबु खणी चइजे हिकिड़ो घर वठाइनो होम, मतिलबु हिकिड़ो माना उन्हनि खे मुआइदो करायो। क़ाइदे आज़म मोहम्मद अली जिन्ना बिकम द फर्स्ट गवर्नर जनरल ऑफ पाकिस्तान। क़ाइदे आज़म मोहम्मद अली जिन्ना पहिरियों गवर्नर जनरल हो पाकिस्तान जो। क़ाइदे आज़म मोहम्मद अली जिन्ना died on 11 सेप्टेम्बर 1948। क़ाइदे आज़म मोहम्मद अली जिन्ना जेको आहे उहो 1947 में 11 सेप्टेम्बर ते वफ़ात कई। ऐं हिज टॉम्ब इज़ इन कराची। ऐं हिन जी जेकी मक़बरो या मज़ार या जेको हिन जो जेको खणी चइजे जेको ठहियलु आहे मज़ार वारो जेको कुबो, उहो किथे आहे, उहो कराची में मौजूदु आहे। ठीकु आहे। हाणे पाण अचूं था सिंधी जे तरफ़। त सिंधी में कीअं लिखियलु आहे। क़ाइदे आज़म मोहम्मद अली जिन्ना असांजे मुल्क जो बानी क़ाइदे आज़म मोहम्मद अली जिन्ना हो। क़ाइदे आज़म मोहम्मद अली जिन्ना 25 डिसम्बर 1876 ईस्वी ते कराची में पैदा थियो। क़ाइदे आज़म मोहम्मद अली जिन्ना शुरूआती तइलीम सिंध मदरसे कराची में हासिल कई। क़ाइदे आज़म मोहम्मद अली जिन्ना आला तइलीम लाइ इंग्लैंड वियो त वापसी ते हिन पहिरीं कराची ऐं पोइ मुंबई में वकील तौरु प्रैक्टिस माना हिकिड़ी मश्क तौरु शुरू कई। हिन खे पंहिंजे वतन ऐं मुल्क जे माण्हुनि सां बेहद प्यारु हो। हिन पाकिस्तान जे बहितरी लाइ ॾींहुं राति कमु कयो।
हिन पंहिंजे जदोजहद में कामयाब थी पाकिस्तान हासिल कयो। 1947 ईस्वी हिंदुस्तान जे मुसलमाननि लाइ अलॻि मुल्क। 1947 ईस्वी में क़ाइदे आज़म मोहम्मद अली जिन्ना अलॻि मुल्क ठाहियो। क़ाइदे आज़म मोहम्मद अली जिन्ना पाकिस्तान जो पहिरियों गवर्नर जनरल थियो। क़ाइदे आज़म मोहम्मद अली जिन्ना 11 सितंबर 1948 ईस्वी ते वफ़ात कई। संदसि मक़बरो कराची में मौजूदु आहे। उमेद आहे तव्हांखे बिल्कुलु मारी ॻाल्हि सम्झ में आई हूंदी। त अहिड़ा ॿिया बि वीडियो ॾिसण मिलंदा ॾिसंदा रहो असांजो यूट्यूब चैनल एन एग्ज़ाम अकेडमी। थैंक यू वेरी मच।